जॾहिं इंसान प्यार मोहब्बत में थोड़ो ब्रेकअप अची वेंदो आहे न त पोइ हिकिड़ी दुर खे वॾी तकलीफ़ थींदी आहे। उहा कहिड़ी दुर? जेको सचो प्यार कंदो आहे उनखे वॾी तकलीफ़ थींदी आहे। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, पर अॻिला वरी सम्झंदा आहिनि इहा हाणे मुंहिंजे लाइ रांदि आहे। अॻिला छा सम्झंदा आहिनि? इहा मुंहिंजे लाइ हाणे रांदि आहे। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। मुंहिंजो नालो शेख ज़ुबैर आहे। जेको ॾिनो आहे सो हुन ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम ॾिनो आहे। मां तव्हां सां हक़ ऐं सच जी ॻाल्हि शेयर कंदो आहियां। तव्हां मूंते उछल ॾींदा त को वॾो सटियल आहे इश्क जो। मूंखे रब जी ज़ात जो कसम, मां इश्क कयो आहे सो अलाह सां कयो आहे। मां इश्क कयो आहे सो अलाह जे प्यारे हबीब मुहम्मद रसूल सां कयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मां इश्क कयो आहे न त हैदर करार पंतन सां मां आले बैत सां मोहब्बत कई आहे, उन सां इश्क कयो आहे। यादि रखिजो, मां जेकी इहे तव्हां सां ॻाल्हियूं हक़ीक़त शेर बयानु कयां थो, मूंखे रब जो कसम मां हिन में न आहियां। मतां सम्झो त हीउ शख़्स हिन में फाथल आहे, असांखे सिधो थो करे। मां तव्हांजे सोच जेका दिमाग़ में खोपड़ी थो, खोपड़ी में 152 खाना अथव, इन्हनि में मेजालो वेठल थो। इन मेजाले जे पाणीअ जे ज़ोर ते मां तव्हांजा राज़ थो कढां। यादि रखिजो, जे मोहब्बत जे वक़्त में इंसान हिकिड़े तरफ़ जॾहिं ब्रेकअप थी वेंदो आहे न, स्टॉप थी वेंदा आहिनि न, पोइ न ॻाल्हाईंदा न, त पोइ उहो जेको घणो चाहींदा न उहो घणी कोशिशि कंदो आहे मां उन शख़्स सां ॻाल्हायां। जॾहिं उहो शख़्स उनखे व्हाट्सअप ते मैसेज बि कंदो न, या फेसबुक ते मैसेज बि कंदो, या सोशल मीडिया ते मैसेज बि कंदो न, उनखे उहो शख़्स जवाबु न ॾींदो त उन शख़्स जी राति बि बेचैनी सां गुज़रंदी अथव। कंहिंजी? जेको अॻिलो चरियो आहे कंहिं महबूब जे लाइ, उनखे नज़रअंदाज़ न कंदा कयो। छो त तव्हां नज़रअंदाज़ कयो था, हिन में तव्हां उनजी अज़ियत खे तव्हां सम्झो था त हाणे तड़पंदो हूंदो। हाणे चरियो आहे, इन चरे खे वरी वक़्तु आहे त ॻोल्हे बि ॾेखारिजांइ, पेर धोई पीअंदो मां। छा? इन चरे खे वरी वक़्तु आहे त ॿुधाईंदो मां त ॻोल्हे बि ॾेखारिजांइ। जेके तूं अॼु पाण हथनि सां नज़रअंदाज़ करे उनखे मैसेजनि ते जवाबु न ॾे, तूं उनखे भॼाए थो, वरी उन शख़्स खे ॻोल्हे ॾेखारिजांइ त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदो मां। अल शेख ज़ुबैर थो चवां। जेके सची मोहबत करण वारा हूंदा आहिनि न, यादि रख, उन्हनि खे तव्हां पंहिंजी पर में सोचींदा हे त मुंहिंजे लाइ चरियो आहे, हे काॾे न वेंदो मूंखां, हिन खे हाणे मां हीअं फत कयां, हीअं निपोड़ियां, हीअं निचोड़ियां, हीअं कयां, हे शर्तूं रखां, हे शर्तूं रखां। पर यादि रखजांइ, इन शख़्स खे ॻोल्हींदा वतंदो। मां पेर धोई पीअंदोमांव, रब जो कसम, जेकॾहिं ॻोल्हे इनखे पंहिंजो करे वियो न, हिन महबूब सचे आशिक़ खे, मां पेर धोई अल शेख ज़ुबैर दावा सां थो चवां, मां सरियाम विच बाज़ार में बीह करे पेर धोई पवंदोमांव, पेर धोई पीअंदोमांव तव्हांखे। छो? उनखे ख़बर आहे त राति जी बेचैनी कीअं हूंदी आहे, उनखे ख़बर आहे त राति जो निंड हराम कीअं हूंदी आहे, उनखे ख़बर आहे त हंध ते पासा कीअं फिराइबा आहिनि। मोहबत कयो त अलाह सां कयो, अलाह जे रसूल सां कयो, पर कंहिं इंसान सां न कजो। छो? इंसान में शैतान इब्लीस अची वेंदो आहे। यादि रखजांइ, जेको सची मोहबत करण वारो हूंदो न, त अॻिले महबूब खे शैतान विसविसा ॾियाराईंदो आहे, ग़लति फहमी विझंदो उनखे। छो त अॻिले शैतान खे त ख़बर हूंदनि हे त हिन जे लाइ वाक़ई चरियो आहे, सचो आहे। मां हाणे हिनखे ग़लति फहमी विझां, हिननि जा पाण में रिश्ता ख़तमु करायां, शैतान इब्लीस वॾो विसविसा विझंदो आहे, हिकु दुर खे विझंदो आहे ज़रूरु। मां दावा सां थो चवां, मां दावा सां, अलाह पाक ॾिसे त मां ग़लति ॻाल्हि कयां, मूंखे विच रोड ते सरियाम बीहारे बरस्ट हिकिड़ो हणिजो। तव्हां कंहिंजी माइरुनि जा बचायो, पर यादि रखिजो, अलाह सां सचा थियो, दुनिया तव्हां सां सची थींदी। रब सां कूड़ायो, रब जी आज़ान खे नज़रअंदाज़ था कयो, रब जो क़ुर में छा फ़रमान थियल आहे उनखे बि नज़रअंदाज़ था कयो। अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम खे नज़रअंदाज़ न कर, दुनिया तुंहिंजे क़दमनि में वेंदी, दुनिया तव्हांजी इज़त कंदी। यादि रखो, तव्हां बि कंहिंजी माइरुनि जा बचायो। जेको तव्हांजी ज़िंदगी मां निकिरी थो वञे उनखे एला ज़मीनथियूं न कयो, उनखे पेरे न पओ, उनखे ॿाहूं न ॿधो, उनखे हिकिड़ा वास्ता न ॾियो। ख़लास जेको अलाह जे रसूल जे वास्तनि ते न आयो, जिन खे तूं फोटू मोकिलिया अलाह काबे जा, त बि न आयो, त यादि रखजांइ, रब त आहे ई, रब त तोखे पंहिंजो कई, रब तोखे हाणे नई मंज़िलियूं ॾींदो, तूं उन ते यकीन त रखना, यकीन त रखना। शेख ज़ुबैर ॻाल्हि त कहिड़ी शेख ज़ुबैर तव्हां खां ॻाल्हि लिकाई आहे, जेका ॻाल्हि कई अथव तव्हांजी दिलनि जी ॻाल्हि कई अथव। तव्हां कंहिंजी माइरुनि जा बचायो, मोहबत जे नाम ते ज़लील न थियो, अॼो की मोहबत का बि कान्हे।
अॼोकी मुहबत शैतान इब्लीस वारी अथव, मोबाइलनि ते ॻाल्हाइण वारी अथव, आतिशी सेक्सनि जी ॻाल्हियुनि ते तव्हांखे माना वहराईंदी आहे। यादि रखिजो, मां जी रत जो कसम आहे, इहा तव्हांखे वॾी ज़िलत बि ॾींदी, ज़लील बि कंदी, ख़्वार बि कंदो, तव्हांखे पंहिंजी सॼी माउ जी थन बि यादि ॾियाराईंदव। यादि रखो, इन मोहबत में गिरंदो इंसान जी मोहबत में एॾो माउ जी मैयत पई हूंदव त बि उन महबूब जी यादि घणी ईंदव, माउ जी मैयत जो ख़्यालु न थींदव। एॾो पीउ जी मैयत पई हूंदव, उन महबूब जी यादि ईंदई त बि पीउ जी मैयत जो बि ख़्यालु न हूंदव। इन शिरक खां ॿाहिरि निकिरो, अलाह पाक तव्हांखे रुस्ता ख़ुशहाली सां करे ॾींदो। जेकर इन शिरक में फाथल त यादि रखिजो, रब पाक अञा तव्हांखे कहिड़ा सुकून ॾे। उहो अमीर इंसान कहिड़े कम जो, न ग़रीब जे मदद करे, न मज़लूम जो सहारो थिए, न यतीम ते नज़र करे, उहो कहिड़े कम जो। मां उहे अमीर ॾिठा, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा, जेके बाक़ाइदे काटननि जा जोड़ा पाए, पोज़ हणंदा, गाॾी था लहंदा, ॼण हिन जहिड़ो को अमीर ॿियो न हूंदो असांजी दुनिया में, असांजे शहर में। मां उहे बि माण्हू ॾिठा। वरी इन्हनि जी दुनिया जे लाॾाणे खां बाद में अॼु उन्हनि जी मां क़ब्र बि ॾिसां त ख़ुदा जो क़सम वॾी वीरान लॻी पयूं, का मालकी बि कान्हे, का मालकी बि कान्हे। जेको ग़रीब जी मदद थो करे, मज़लूम जो सहारो थो थिए, यतीम ते नज़र थो करे, मदीने वारे सुहिणे सरदार जी उन इंसान जे मथां दुआ आहे त तुंहिंजी क़ब्र कॾहिं बि वीरान न हूंदई मुंहिंजा सोना। जंहिं पैसे ते 2 फुट मथे थो हले, इहो तुंहिंजे मोए खां पोइ पोयनि खे बि माराईंदो अथई, पोयनि खे बि दरपदर ज़लील ऐं ज़नाऊं बि कराईंदो अथई, पोयनि खे बि अयाशियूं कराईंदो अथई। कदम उहो खण जो तुंहिंजे मोए खां पोइ पोयां यादि कनी न कनी, पर उन ग़रीबनि, मज़लूमनि, यतीमनि जी दुआऊं तुंहिंजे मथां क़ब्र में ख़ुशहाली कनी। आख़िरकार केतिरो बि ठाहींदो। असांजे माशरे में वरी ईअं, जंहिं हिकिड़ो घर वरितो या दुकान वरितो या ज़मीन वरिती न, उनखे थोरी टीकर मिली जाओ, कंहिंजे वातूं ॿुधंदो त बा फिलाणे एतिरी ज़मीन ठाही थी, पोइ वॾो फ़ख्र में वेंदो आहे, पोइ 2 फुट थोरो मथे थी वेंदो आहे। हाणे हिनखे कीअं लाइजे, रसो विझेसि, रसो कीअं, उन्हनि खे वक़्तु विझराईंदो। मां उहे अखियुनि सां माण्हू ॾिठा जिन केतिरो बि ठाहियो, आख़िरकार उहा उन्हनि खे नसीब न थी हिन दुनिया मां लाॾाणा करे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? चवां थो उहो कयो जेको तव्हांजे मोए खां बाद में बि क़ब्र ख़ुशहाली आबाद हुजे। उहो रब जी ज़ात जो कसम, इहा जेका फुशर कयो था न, इन खां बाद में क़ब्र बि वीरान हूंदी अथई। इहो तुंहिंजो ॾोह न आहे, इहो सॼो जेको शैतान इब्लीस आहे न, तोखे इहो ई तो बरगिल आहे। रब जी ज़कातनि खां रोके वेठो थी, रब जी ख़ैर ख़ैरात खां रोके वेठो थी, अल्लाह जे रसूल जी पैरवी खां रोके छॾियो थी। रब्बुल आलमीन जे रसूल जी पैरवी कहिड़ी हूंदी? ग़रीबनि, बीमारनि, मज़लूमनि जो सहारो बणिजी भॼंदो वेंदो। साईं जन कंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त न कंदा। तूं साईं जन जी पैरवी त नथो करे सघे, पर अल्लाह खे त ॾिस, जॾहिं मरंदे त मरण खां बाद में क़ब्र बि वीरान थींदी, जिन जे लाइ तूं केतिरो बि कंदे उहे तुंहिंजा कॾहिं न थींदा। अगरि ग़रीबनि ऐं मज़लूमनि ऐं यतीमनि जो सहारो बणिजी वेंदे त यादि रखजांइ, इन्हनि जी दुआउनि खां ई तूं अलाए केतिरो बुलंद थी वेंदे। हिकु ई त दुआ आहे जेका इंसान खे नज़र न ईंदी आहे, हिकु ई दुआ आहे। तव्हां उन्हनि शराबनि जे आॾो पंहिंजी मिल्कियत, दौलत तव्हां लुटाईंदा आहियो जेके तव्हांजे पोयों ग़ीबत, तव्हांजी बुराइयूं कंदा आहिनि, तव्हां उन्हनि जे पोयों लुटाईंदा आहियो। उन्हनि ग़रीबनि जी त मदद कयो। हिकिड़ो दफ़ो तूं ग़रीब जी मदद करे ॾिस, उनजो सहारो थी वञे, उनजी मदद ॾिस, अल्लाह तो ॾिसे। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। रब जो रसूल प्यारो मुस्तफ़ा मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़े में नंढो मासूम 8 सालनि जो जेको सख़्त हालात में बीमार हुयो, सख़्त हालात में बीमार हुयो, फिर बि साईं उन पाड़े खां थोरो अॻिते घर हुयो, त उते साईं जन वञी, ॿियो कुझु न, साईं जन त ग़रीब हुया, जेको साईं जो हाल हुयो दुआऊं माना करे मथां वेही करे दुआऊं पियो घुरे।
पर उहो ग़रीब जेको मरण जी हालात में हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसी चेहरे मुबारक ते ॾिसी करे उहो साईं जन सारो थी वेठा बरसों थी वेठा अल्लाह जे फज़ल ऐं करम सां उनखे छोकिरे खे राहत ऐं सुकून मिलंदी पई अचे। जेको मरण वारो इंसान अल्लाह जे रसूल जे दाख़िल थियण इहो शायदि सहारो आहे। ग़रीब जे मथां सहारो थी बीहंदे न त उन ग़रीब खे ख़ुशी मिलंदी आहे त मुंहिंजो को धारे बि पंहिंजो आहे। हा, मुंहिंजो को धारियो बि पंहिंजो आहे। उहो ग़रीब मरण खां बि बची वेंदो आहे, अज़ियतनि खां ई बची वेंदो आहे, तकलीफ़ुनि खां बि बची वेंदो आहे। कंहिंजो रुगो सहारो थी ॾे, न ॾे त न ॾे, पर सहारो थी। जे दुनिया वारनि खे ॾेखारंदो न, इहे उहे ई अथई। अलाह तव्हांखे हिदायत ॾींदो रब्बुल आलमीन। इहे उहे ई इंसान अथव जेके तव्हांजे तमाशे में मोबाइलियूं खणी वीडिया भरींदा अथव। तव्हांजो जॾहिं थोरी बुरी ख़बर ॾिसंदा न त तोखे फलाणो वठी वियो या फलाणी पुलिस आई तोखे ॿधी वई, पोइ इहे तव्हांजी मन हिकिड़ी वॾी पोइ ते ग़ीबत लाईंदी अथव। जिन जी आॾो पाण खे तव्हां मोतबर सम्झंदा आहिनि, उन्हनि जी आॾो कंहिं वक़्त में ज़लील बि थींदा आहियो, ख़्वार बि थींदा आहियो। कॾहिं कॾहिं ॾिठा हूंदो न इज़त वारे माण्हुनि खे बि हथ कड़ी वणी वठी वेंदा आहिनि बाज़ार में, ॾिठा हूंदो एतिरा काफ़ी सर। हा, पर रब जेके रखे सो कंहिंखे केरु चखे, रब जेके रखे सो कंहिंखे केरु चखे। मुंहिंजा सोणा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त ग़रीबनि जी मदद कयो, मज़लूमनि जो सहारो थियो, यतीमनि ॾे नज़र कयो। रब तव्हांखे कॾहिं मुसीबत ऐं मुश्किलात में न फासाईंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।